मौजूद आहियूं गज़ाली पब्लिक स्कूल पनवाकिल में, जिते सकाफ़ती हवाले सां हिकु तमामु बहितरीनु प्रोग्राम रखियो वियो आहे, जंहिंमें शागिर्द तोड़े शागिर्दनि पारां टेबलोज़ ऐं तक़रीरी मुक़ाबला ऐं मज़ाया खाका आहिनि। अचो त तव्हांखे उन्हनि जा मंज़र ॾेखारियूं। दोस्तों, इन सिंध जी सकाफ़त एतिरी त क़दीम आहे जेतिरी ही धरती आहे। 5000 साल अॻु सकाफ़त जा सबूत मिलिया। 5000 साल खां वठी अॼु ताईं बि असांखे सिंध मां सिंधियुनि जी ख़ुशबू ईंदी आहे। जंहिं पाणीअ ते त पाण जीअऊं, जंहिं पाणीअ ते त पाण जीअऊं, उन पाणीअ मां तो साज़ अचे। ए सिंध तुंहिंजी लहरें मांझि सिंध जी तुंहिंजो आवाज़ अचे। सकाफ़त जहिड़ी आड़ो आहे। सकाफ़त छा आहे? असुल सकाफ़त हर मुल्क हर क़ौम जी सुञाणप आहे, जंहिंसां असांखे ख़बर पइजी। वालेकुम अस्सलाम ब्रदर एंड सिस्टर, गुड मॉर्निंग एंड अस्सलाम वालेकुम टू एवरीवन। और छा आहे? सच बदल दे इन दुनिया इन कायनात तू आहे, सुञाणा आहे। चर्चना है गुलाब जो छोड़वा, चर्चना है गुलाब जो छोड़वा, मवालिन मुए का सड़ी सिंध के लोडवा। मिले तो बस एक बयान कहना, उस्ताद मोहतरम को मेरा सलाम कहना। उस्ताद मोहतरम माशाल्लाह करती थी मराद ये असली जुगात मनायो आहे तो असां सिंधियुनि खे जुगात मना प्यार में हिक ॿिए सां प्यार आहे मोहबत आहे। असां पूरी दुनिया खे ॾेखारियूं था त असां सिंधी हिक ॿिए खे जुदा न आहियूं। ठीकु आहे, असां प्यार ऐं मोहबत सां रहण वारा आहियूं। असीं महिमान नवाज़ आहियूं। असां जुगात पंहिंजे रस्मनि खे रिवाजनि खे ॾिसण वारा न आहियूं। तंहिंजे करे असीं हीअ ॿारनि में प्रोग्राम रखियो आहे। इन तरीक़े सां ॿारनि बहितरीनु सुठे तरीक़े सां परफॉर्मेंस ऐं भाईचारे मोहबत जो पैगाम ॾिनो आहे। तमामु ख़ुशी थी आहे ॿारनि खे असांखे। अच्छा, अहिड़ा प्रोग्राम कराया वञनि ताकी जीअं माण्हू खे। जी जी बिल्कुलु, ही माना प्रोग्राम इन करे कराया था वञनि कि चाहे सॼी दुनिया खे ॾेखारियूं था त असां सिंधी हिक ॿिए खां अलॻि न आहियूं। ऐं ॿार जेके अचनि था डाइस ते जुगात माना सुठे तरीक़े सां स्पीच कनि था, सुठे तरीक़े सां टेबलोज़ पेश कनि था, त ॿारनि जी बि हौसला अफ़ज़ाई थिए थी ऐं सॼी दुनिया खे ख़बर पए थी त बाक़ी जेका सिंध आहे, जेका सदियुनि में हुई साॻी उहा सिंध मौजूदु आहे। जेका असांजी लिबास मां जेका नौजवान खे ख़बर पइजी। हा, इहा जेका ॾिसो असांजो हिकिड़ो लिबास आहे, असांजो जेका टोपी आहे जी, असांजो जुगात माना वाइट जेको जोड़ो आहे, असांजो कपिड़ा आहियूं, त इहो हिकिड़ो सिंध जी निशानी आहे। असां जुगात माना अॼु जे अजरक पाइण खां बग़ैर जुगात असां जेका आहे असां पंहिंजे पातल में शुमार कंदा आहियूं। असांजे सिंधी खे टोपीअ जो पातल हूंदो आहे त इहो हिकिड़ो ॿिए लाइ मैसेज आहे। बाक़ाइदे जेका सकाफ़त आहे नए नस्ल खे ख़बर पए थी। हा, जेको नओं नस्ल अचे थो उनखे बि ख़बर पए थी त वाक़ई सिंधी जुगातुनि जो रस्म रिवाज़ छा आहे। इन करे असां हीअ जुगात प्रोग्राम हलायूं। हीअ प्रोग्राम थियणु खपनि तमामु सुठे तरीक़े सां। सॼी जुगात माना सिंध में जेका जुगात माना प्रोग्राम थियनि था पिया ऐं इनशाला इहे थींदा रहंदा क़ाइमु ताईं। तव्हां जेका 23 तारीख़ ते रैली निकिरंदी आहे, अॻिता ॾियार लाइ कई सर उन लाइ असां भरपूर तयारी कई आहे। असांजा जेके ॿार आहिनि, स्कूल ॿार आहिनि, चाहे जुगात मां ॻोठाणा ॿार आहिनि या असां चाहे जेका सभई उस्ताद आहियूं, त सभई असां हिन रैली में बि जुगात मां शरीक थींदासीं ऐं असां पूरे जुगात दुनिया खे मैसेज ॾींदासीं। असां सिंधी हिक ॿिए खां अलॻि न आहियूं। कराची टीवी ऐं सोच टीवी जे तरफ़ां असां उन्हनि जा बि तमामु घणो सराहता आहियूं ऐं शुक्रगुज़ार आहियूं। उन्हनि असांजे प्रोग्राम में अची करे असांजी कवरेज कई आहे ऐं इहो प्रोग्राम इनशाला असांजो स्कूल हमेशह मल्हाईंदो रहंदो आहे ऐं हिन दफ़े इंतिहाई वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो अथऊं। सरी जेको कल्चर डे मल्हाए थो उन नई नस्ल खे कहिड़ो सबक़ ॾींदो? जेको असांजो कल्चर डे मल्हायो थो वञे त उन में असां हर क़िस्म जी हर सकाफ़त ते पूरे पाकिस्तान लेवल ते असांजी हर शइ जी नुमाइंदगी कई वञे थी पई ऐं इहो मैसेज वञे थो उन्हनि ते त सिर्फ़ु असांजो कल्चर न आहे, कल्चर सां गॾोगॾु असांजी एजुकेशन बि आहे। असां एजुकेशन ते बि तमामु घणो ज़ोर ॾियूं था पिया। कल्चर ते सिर्फ़ु ज़ोर नथा ॾियूं, असां उन सां गॾोगॾु उन में असांजो जेको सिंध में जेके बि प्रोग्राम कया था वञनि, जेके बि जातियूं उथियूं थी वञनि, जहिड़े तरीक़े सां
अहिड़ा इशू अचनि था सिंध में, असां उन्हनि खे बि उजागर कयूं था त जीअं अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम्स इशू असांजी नई नसुल में न अचनि। असां उन्हनि जे लाइ उन्हनि खे आगाह कंदा रहंदा आहियूं त असांजी जेका एजुकेशन आहे उहा वधि में वधि ऐं तालीम ते घणो ज़ोर ॾिनो वञे। सर हुन खां अलावा जेका असांजी सिंध जी सकाफ़त आहे, टोपी अजरक कुझु साल पहिरियां मस्मार थी वई, हाणे माशाअल्लाह उनजे अचण खां पोइ असां ईअं चवंदासीं त उहा मिसमार न थियल हुई। असांजी जेका सिंध जी सकाफ़त आहे उहा सदियुनि खां अचे थी, जंहिंमें असांजो क़दीमी ज़मानो आहे, मुअनि दड़ो आहे, सचल सरमस्त आहे, शाह अब्दुल लतीफ़ भेटाई आहे। इहे असांजा हिकिड़ा बुज़ुर्ग आहिनि, असांजा इहे जेके आहिनि वॾा सान्या आहिनि, असांजा जेके आहिनि सो पंहिंजी असांजी सिंध जी हिकिड़ी जेका सो पहचान रखण वारी शयूं आहिनि। असां त हेॾां खां कॾहिं बि न भुलिजी सघूं था, न असां उन्हनि खे विसारे सघूं था पिया। ऐं असां इहो ज़रूरु चवंदासीं त असांजी पहिरियों ठीकु आहे, थोरे अरसे जे लाइ इहा शइ हुई त एतिरी उजागर न हुई, हींअर जेको आहे सो असां उन्हनि खे वधि में वधि उजागर थी आहे। इनशाला अॻियां बि इन खां वधि में वधि उजागर कंदा रहंदासीं। जी सर, जेका पहिरीं तारीख़ ते प्रोग्राम रखियो आहे हिकु सिंध हिकु सकाफ़त, उन लाइ असांजी आहे बि हिकु सिंध ऐं असांजो नारो बि हिकु आहे, असांजी सिंध बि हिकु आहे, सकाफ़त बि असांजी हिकु आहे। जेकॾहिं अलॻि अलॻि तरीक़े सां मल्हायो थो वञे त इहो मां उन्हनि दोस्तनि खे पैगाम ॾींदुसि, मैसेज ॾींदुसि त महिरबानी करे असांजी सिंध हिकु आहे ऐं हिकु रहंदी, सदियुनि खां हिकु आहे ऐं उन खे बराए महिरबानी तव्हां हिसनि में न तक़सीम कयो ऐं असां चवंदासीं त गॾिजी करे मल्हायो, जंहिंमें असांजी दिलि बि ख़ुशि थिए। उन ॾियारे ते तव्हां कहिड़ो प्रोग्राम रखियो आहे? असांजो इहो आहे त पंहिंजे स्कूल जे तरफ़ां असांजो टीचिंग स्टाफ आहे, असांजे जेके टीचिंग फैकल्टी आहे उहे गॾिजी करे असां उन जे प्रोग्राम में शमूलियत कंदासीं ऐं पूरे असांजे जेको बि शहर आहे, सिटी आहे, उन में जेके रैलियूं निकिरंदियूं उन्हनि में असां पार्टिसिपेट कंदासीं। तमामु बहितरीनु असांजो प्रोग्राम आहे, तमामु बड़ी ख़ुशी थी आहे, जो प्रोग्राम स्कूल ऑफ ग़ज़ाली पनवाकिल में सिंध सकाफ़त के हवाले से थियो आहे। असीं इन प्रोग्राम के हवाले से सोच टीवी वारनि ऐं कराची टीवी वारनि जा फ़ाइदा आहियूं तो अची इन प्रोग्राम में पंहिंजी पार्टिसिपेशन वरिती आहे, उनखे अहमियत ॾिनी आहे, उनजे सकाफ़त के जो मान मथां। इन खां अलावा जेका एकता ॾिहाड़ो आहे, सिंधी कल्चर जी सकाफ़त जो ॾिहाड़ो, इहो अॼु जो न आहे, सदियुनि खां वठी इहा शइ हलंदी अचे। सकाफ़त कल्चर तॾहिं आबाद रहंदो आहे जॾहिं उन्हनि जूं क़ौमूं उन्हनि खे उजागर कंदियूं आहिनि। अगरि इहा शइ उजागर न थिए त उहा क़ौम कॾहिं बि ज़िंदा न रहंदी आहे। इन शयुनि जो हिकिड़ो फोरम आहे, स्कूल्स आहिनि, कॉलेजिस आहिनि, सिटीज़ आहिनि, चैनल्स आहिनि, इन्हनि शयुनि खे मथे खणी आया आहिनि। तमामु हिकिड़ी बहितरीनु शइ आहे, असांजी सिंध जी सकाफ़त सदियुनि खां आहे ऐं इनशाला जेसीं ताईं दुनिया क़ाइम दाइम आहे, इनशाला इहा सकाफ़त ज़िंदा रहंदी ऐं असां इन्हनि खे भरपूर नमूने सां मल्हाईंदा रहंदासीं ऐं पूरी दुनिया खे, न कि पाकिस्तान खे, न कि सिंध खे, पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾींदासीं त हर क़ौम जी सकाफ़त आहे, सिंधियुनि जी सकाफ़त सभ खां निराली आहे। सिंधियुनि जो टोपी, सिंधियुनि जो अजरक, सिंधियुनि जी टोपी सभ खां मथां आहे। असांजी दिलि, असांजे ज़हन, असांजे जज़्बात में इन जी अहमियत ऐं क़दुरु आहे, जंहिंजे करे इहे प्रोग्राम एजुकेशन लेवल ते ऐं अवामी लेवल ते, हिकिड़ी पॉलिटिशियन लेवल ते मल्हाया वञनि था तो पंहिंजी सकाफ़त खे उजागर करनि था। ऐं आख़िर में मां इहो चवंदमि, हिकिड़ो शेर चवंदमि, साइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी, जिए सिंध सदा जी। ग़ज़ाली पब्लिक स्कूल जे शागिर्दनि तोड़े शागिर्दनि तमामु बहितरीनु नमूने सां टेबल्स पेश कया ऐं तक़रीरूं पिणु कयूं ऐं उन खां अलावा उन्हनि खाका बहितरीनु मज़ाया खाका पेश कया ऐं उन्हनि वचन कयो त इंशा ताला 1 डिसंबर ते असीं सभु गॾिजी हिकु सिंध थी करे इंशा ताला सचाईअ सबूत ॾींदासीं।
मां सिंध सिंधु अची सजाई दुस्तो जो अमड़ खीर मनाई सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.